जोही में क़ौमी अमन कमेटी पारां पाक फ़ौज जी हिमायत में बिलावल पार्क खां शाह मोहम्मद गारही अली गुल लाशारी जान मोहम्मद गारही जी अगवाणी में रैली कढी वई। अगवाणनि 9 मई सान्हे जे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। वाही पांदी भरिसां ॻोठ हैदान मस्तोई वासण शहर बानो वारसनि सां गॾु एहतजाज कंदे चयो त ओबाश नौजवान बगन मस्तोई साथियुनि सां गॾु खैस अगवा करण जी कोशिश कई आहे। मामले जो नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद में नेशनल हाईवे अब्दुल्ला मॉल वट शहरनि खां फुर दौरान जवाबदार पंहिंजे पिस्तौल जी गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिबि ज़ख़्मी जवाबदार इम्तियाज़ भंड खे फौरी तौर ते बेमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मनहड़ो भरिसां ॻोठ सूमरो खान चांडियो जो प्राइमरी स्कूल ज़बून हाली जो शिकार आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त स्कूल में फर्नीचर, साफ़ पाणी ऐं बिजली न हुअण करे उस्ताद तोड़े शागिर्द सख़्तु परेशान आहिनि। मामले जो नोटिस वठी फौरी तौर स्कूल जी मरम्मत कराए बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। सॻियूं ई भरपासे में गैर मयारी ऐं गैर क़ानूनी तौर हलंदड़ पेट्रोल पंप ख़िलाफ़ एसी सोभदेरो कार्रवाई करण बदिरां सियासी भोतारनि जे कमनि में मसरूफ़ आहे। ॻोठाणनि डीसी खैरपुर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पेट्रोल पंप ऐं एजेंसी माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। काज़ी अहमद में महर बिरादरी सिविल सोसाइटी पारां नूरैन महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ डॉक्टर ग़ुलाम शबीर चांडियो, ॾाॾो महर ऐं ॿियनि जी अॻवाणी में एडमोर पेट्रोल पंप खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। एहतजाज कंदड़ अॻवाणनि जो चवणु हो त नूरैन जे क़त्ल केस में मंसूर सूमरो जो नालो शामिल करे मामले जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ कयो वञे। फरीदाबाद लॻ बिजली जे पोलनि तारुनि जे चोरी जो सिलसिलो रुकिजी न सघियो। काज़ी आरिफ पुलिस चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। 4 पोल किरण सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी फ़रहामी बंदि थी वई। इलाइक़े वासियुनि एसएसपी दादू खां मुतालबो कयो त चोरी में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे वधीक नुक़सान खां बचायो वञे। सरहाड़ी ऐं भरपासे में बदमनी ते ज़ाब्तो न आयो। नामालूम चोर दोस्त अली ब्रोही जे दुकान जा ताला तोड़े क़ीमती सामान समेत रोक रक़म खणी फ़रार थी विया। मुतासिर दुकानदार एसएसपी सांघर डीआईजी शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में अमन करायो वञे। सकरन में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे वालिद सीनियर सियासतदान मरहूम हाकिम अली ज़रदारी जी 12वीं वरसी थैलीसेमिया केयर सेंटर नवाबशाह में मल्हाई वई। उन मौक़े ते थैलीसेमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जे जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चन्ना जो चवणु हो त मरहूम हाकिम अली ज़रदारी 2006 में थैलीसेमिया केयर सेंटर नवाबशाह जो बुनियादु रखियो, जेको हिन वक़्तु सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे 2500 खां वधीक थैलीसेमिया जे ॿारनि खे रत समेत संदनि मुफ़्त इलाज करे रहियो आहे।